लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं साईं सां बदस्तूर जारी आहिनि। साईं रस्ते ते जेका ॻाल्हि कई तव्हां जीअं की कातिब सॉफ्टवेयर तव्हां स्टोर तां ख़रीदियो पर पोइ उन्हनि कंपनी वारनि सां तव्हांजूं पोइ लेटर स्टेज में ॻाल्हियूं थियूं योटा में, उहो तफ़सील जी असांजे ॾिसंदड़नि खे ॿुधायो। साईं उहो बि तमामु दिलचस्प हिकिड़ो पहलू आहे। जॾहिं मूं इहो कमु कयो त मूंखे अहसासु थियो त ठीकु आहे, मूं कमु कयो आहे, हिन में काफ़ी हक़ीक़त में एडवांटेजिस बि हुयूं। छाकाणि त मूं जेको कमु कयो उहो सिस्टम वाइड कमु कयो। पहिरीं त अलकातिब ते कयो, उन खां पोइ इमीडिएटली पोइ इहो 88 में मूं उनखे सिस्टम वाइड करे छॾियो। माना त उनखे रुॻो अलकातिब ताईं महदूदु कोन रखियो, उनखे पूरे सिस्टम लाइ करे छॾियो। माना जेकॾहिं अरेबिक सिस्टम तव्हां इस्तेमालु कयो त उन में सिंधी इस्तेमालु थी सघे ऐं हर उहा एप्लीकेशन जेका अरेबिक लाइ इस्तेमालु थिए थी उनखे बि सिंधी लाइ इस्तेमालु करे सघे। तंहिंमें ॿियूं मशहूरु एप्लीकेशन जेके वर्ड प्रोसेसिंग हुयूं उहे बि शामिलु थी वयूं ऐं उहे बि सिंधी लाइ इस्तेमालु थियणु लॻियूं। इहो त कमु सॼो थी वियो, पर मूंखे पंहिंजे ज़हन में हो त मूं त हिकिड़ो जुगाड़ करे, हिकिड़ो वे आउट करे हिकिड़ो शइ ठाही, हिकिड़ी शइ ठाही आहे जेका प्रैक्टिकल बि आहे, सभु कुझु आहे। पर मूंखे इहो तरीक़ो बि आहे जीअं अलकातिब वारनि फारसी लाइ ठाही आहे, तीअं अलकातिब वारा त ठाहे सघंदा सिंधी लाइ। हिन इंजीनियर जेके हुआ नथा ठाहे सघनि, छाकाणि त हिननि पाण जुगाड़ कयो आहे ऐं इन्हनि खां नथो थी सघे। इन्हनि जी सोच उते न पई वञे जेकी मुंहिंजी सोच हुई, पर हुननि वटि त सॼा रिसोर्सिस आहिनि ऐं उन्हनि खे त मसइलो अहिड़ो कोन्हे इनखे सिंधी लाइ करण में। सो छो न उन्हनि सां राब्तो कजे। त जॾहिं मां अमेरिका वियुसि ऐं मूं ॾिठो पिए त कहिड़नि स्टेट्स में किथे सेटल कयां, त मूं हिकिड़ी 15 ॾींहंनि जी ट्रिप कई त इहे मुख़्तलिफ़ स्टेट्स ॾिसां, शहर ॾिसां ऐं सिलेक्ट कयां त किथे सेटल थिजे। सो हिकिड़े दोस्त सां गॾिजी मूं इहा ट्रिप वरिती। उन ट्रिप में मूंखे इहो अलकातिब वारी कंपनी यूटा स्टेट में हिकिड़ो प्रोवो नाले शहर हो, उन शहर में जेको साल्ट लेक सिटी जे वेझो हो। सो मूं सोचियो हाणे इन पासे वञा थो त इन्हनि सां मिलंदो छो न वञा ऐं इन्हनि खे आमादा कयां त इहे सिंधी लाइ सॉफ्टवेयर ठाहिनि। हिकिड़ी बाक़ाइदे सिंधी लाइ हिकिड़ी सॉफ्टवेयर, हिकिड़ी इंटरनेशनल लेवल जी सॉफ्टवेयर ठही वेंदी जेका सिंधी लाइ इस्तेमालु थींदी। सो मां जॾहिं उते पहुतुसि, मां उन्हनि सां फ़ोन वग़ैरह ते ॻाल्हायो, उहो ॾाढा ख़ुशि थिया, चयूं तव्हां अचो। मूं उन्हनि खे ॿुधायो मूं कुझु कमु कयो आहे, हीअं कयो आहे, पर मां चाहियां थो त तव्हां इहो कमु बाक़ाइदा कयो। ऐं जीअं तव्हां उन्हनि चयो असां अलकातिब जी अञा बहितर सॉफ्टवेयर ठाही आहे ऐं उन में असां अरबी ऐं फारसी खे आंदो आहे। मूं चयो तव्हां उनखे सिंधी में खे बि आणियो। मुंहिंजो उहो को मसइलो ई कोन्हे, छा असां वटि त सॼा रिसोर्सिस आहिनि, इहे मॉड्यूलर हूंदियूं आहिनि। उनजो हिकिड़ो पैकेज चेंज कंदा त सिंधी बि उन में थींदी। इहो असां करे सघंदासीं, पर हाणे तव्हां हीअं कयो जो तव्हां असांखे ॿुधायो सिंधी जे बारे में। मूं उन्हनि खे सॼी सिंधी जे बारे में इंफॉर्मेशन वरिती ऐं उनखे ठीकु आहे असां हिन ते कमु कयूं था ऐं असांखे गेट इन टच विथ यू। प्रेसिडेंट हो, उन सां मां मिलियुसि, उन सां चङी आदत पाए कई, कचहरी कयूं ऐं पोइ चयूं ठीकु आहे असां हिन ते कमु कयूं था। मां उन्हनि खां मोकिलाए, वरी मां सिएटल हली वियुसि, उतां ॾिठुमि, वरी वापसि आयुसि, पोइ मूव बैक कयुमि सिएटल। हाणे सिएटल पहुते उहे 2-3 महीना थिया त इन्हनि चयो, कंपनी वारनि मूंसां कॉन्टेक्ट कयो त असां इन जो हिकिड़ो बेटा वर्शन सिंधी सॉफ्टवेयर जो ठाहे छॾियो आहे ऐं तव्हां ॾे मोकिलियूं था, तव्हां इन जी टेस्टिंग कयो, इन में केतिरी हद ताईं इहो रोबस्ट आहे ऐं सिंधी खे प्रॉपरली हैंडल करे थो इन टर्म्स ऑफ इंटरफेस ऐं प्रिंटिंग में। उहो असांखे इहो ॿुधायो त असां हिनखे अॻिते कयूं। ऐं ॿी ॻाल्हि जेका इन्हनि चई मूंखे त तव्हां इहो जेकॾहिं चाहियो था, दिलचस्प ॻाल्हियूं कयूं। हिकिड़ो त चयूं तव्हां हिकिड़ो पैकेज त सॉफ्टवेयर जो वठो न, उहो सॉफ्टवेयर जो पैकेज उन नई सॉफ्टवेयर ठाही, उहो को $350 जो पैकेज हो। जेके पैसा हक़ीक़त आहे उन वक़्तु मां हितां वियुसि, मुंहिंजे लाइ वॾी रक़म हुई, छाकाणि मां लिमिटेड रिसोर्सिस हुआ। ठीकु आहे $350 जो पैकेज वठां। पोइ मूंखे चयूं त मां पैकेज त वरितो, हाणे पैकेज मां हलायां कंहिंखे, छाकाणि मूं वटि कंप्यूटर हुओ ई कोन को। हिकिड़ो कंप्यूटर मूं पुट खे वठी ॾिनो, मैकिनटॉश, उहो उन ते कमु कंदो। मूं वटि PC हुओ ई कोन तॾहिं, जंहिंमें इहो विंडोज़ हले, जंहिं ते इहो मूं चयो मूं वटि आहे कोन। उन्हनि चयो तव्हांखे इहो टेस्ट त करिणो पवंदो। हाणे मां टेस्ट छा ते कयां, मसइलो
इन टेस्ट करण लाइ वरी कंप्यूटर वठां मां हाणे नओं नओं हुते पहुतुसि वार ते ॿिया एक्सपेंस लॻी घणा मां हाणे कीअं कजे इन दौरान इतफ़ाक़ सां समना जेका सिंधी मेडिकल एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका उनजी का मीटिंग थी उनखे केरु हेड कंदो उन दौर में उन ज़माने मूंखे डॉक्टर मिठल वकासी उन में ॾाढो इंस्ट्रूमेंटल हो मूंखे ख़बर न आहे हू वॉज़ द हेड पर हू साहबु ॾाढो इन में इंस्ट्रूमेंटल हो सो मूंखे उन्हनि ॾाढियूं दावतूं ॾिनियूं ॿियो दोस्त हो मूंसां गॾु उते रहंदो हो उहो मोहम्मद अली ॾहर उहो हिते सर्विस में उहो मोकल वठी मूंसां दोस्ती ॾाढी हलियो उबावड़े वारो हा इन पासे जो हो वारिद साहब फॉरेस्ट डिपार्टमेंट में हूंदो हो उहो मूंखां अॻु में ई ॿुधाई त मां वञा थो ओॾे अमेरिका चई मां बि ओॾे हलंदुसि सेटल थींदुसि तूं वञी थो मां बि हलंदुसि उहो बि मूंसां गॾु न हलियो पर उन्हनि ॾींहंनि में हुन बि ओॾे ई हलियो सो उनखे बि ॾाढियूं दावतूं ॾिनऊं अचो तव्हां अचो इन कहिड़ी सेंट लुइस में अचो ऐं हिते असां वटि असांजी बि थिए थी गैदरिंग उन में अची शमूलियत कयो असां वियासीं उते को हफ़्तो 5 ॾींहं रहियासीं उते ॾाढो उन्हनि तमामु सुठे नमूने असां पेश आया ॾाढो उन्हनि शायदि असांखे हाणे यादि नथो अचे शायदि टिकेटूं बि मोकिलियूं पर यादि न आहे मूंखे या असां पाण पंहिंजी टिकेटूं वरितियूं बहरहाल उते मूंखे यादि न आहे बहरहाल ही ॾाढो असां सुठे नमूने इन्हनि पेश आया दावतूं वावतूं थियूं ॾाढो एप्रिशिएट कयूं जेको मूं कमु कयो हो उन मां के माण्हू हुआ जीअं डॉक्टर कलबाणी वारा उन्हनि खे इन कम जी वधीक सुध हुई उन्हनि ॾाढो एप्रिशिएट कयो बि उन्हनि खे हो इन्हनि ॾाढो कमु कयो आहे सो उते मूं वरी इन्हनि सां ॻाल्हि कई त हीअं पियो मां कयां थो त हीअ जेकी अलकातिब आहे इहो सिंधी लाइ डेवलप थिए ॾाढी सुठी ॻाल्हि आहे मूंखे पर मूं वटि कंप्यूटर कोन्हे जो टेस्टिंग कयां चऊं त ठीकु आहे असां तव्हांखे कंप्यूटर मोकिले था ॾियूं त को मसइलो ई कोन्हे ठीकु आहे मोकिले ॾियो तव्हां मां पहुतुसि सिएटल ऐं कंप्यूटर महीनो गुज़रियो 2 महीना गुज़री विया राति गई बात गई वारी ॻाल्हि थी सिंध मां अचे न जॾहिं जो उन्हनि चई वञो पर पोइ कंहिं शायदि उन ते गौर कोन कयो उन्हनि खां पोइ उन्हनि मोकिलियो ई कोन वरी पोइ मूं उन्हनि खे यादि ॾियारी लाइ चयो हेॾा होॾा हथु करे पोइ कंप्यूटर वरी हथु कयो पोइ उन्हनि खे मोकिलियो बि उन्हनि में कुझु टेस्टिंग करे कुझु उन्हनि खे हिकिड़ो भेरो कुझु शयूं मोकिलियूं उन्हनि ॿियो सुवालु मूंखां पुछियो त अच्छा ठीकु आहे हाणे असांखे सॉफ्टवेयर डेवलप तव्हां असांखे ॿुधायो त असांजा मिनिमम केतिरा पैकेजिस सेल थी हाणे इहो सुवालु मां कंदो मुंहिंजी पंहिंजी सॉफ्टवेयर 2 सालनि खां पोइ ओपन इन द मार्केट थी वई हर कंहिं वटि उहा अवेलेबल फ्री ऑफ कास्ट अवेलेबल हुई उहो हिकिड़ी अख़बार वारा आया सखर मूं हिकिड़े मूं वटि त हुन तव्हांजी सॉफ्टवेयर असांखे खपे पर ॻाल्हि हीअ अथव हक़ीक़त असां वटि सॉफ्टवेयर अॻु में अची वई आहे हीअ 5,000 या 6,000 रुपया असां आंदा आहिनि इहे असां तव्हांखे महिरबानी करे इहे वठो इहे कबूल कयो सॉफ्टवेयर बाक़ी असां वटि अथव मूं हुननि खे तव्हां इहा वॾी महिरबानी तव्हां इहे थोरो आफ़्ताब अख़बार हुई सखर मूं निकिरंदी त उन्हनि ईअं अची ॾिनो बाक़ी जिन अख़बार वारनि हिकु हिलाल पाकिस्तान ऐं ॿियनि वरितो सो वरितो बाक़ी अलाह ख़ैर सलाह का मूंखे उन हा अलबत्त जेके डिस्ट्रीब्यूटर्स हुआ दे ऑनर्ड देयर पार्ट ऐं 2 सालनि ते उन्हनि जेको अंडरराइट कयो उन्हनि उहा पेमेंट कई जंहिं मूंखे सस्टेन कयो ऐं जंहिंजे करे मूंखे फ़र्क़ु कयो निकिरी आयो उन मां जंहिंजे करे मूंखे काफ़ी इहा सहूलियत थी अदरवाइज़ जेके इहो न थिए त मुंहिंजे लाइ इहा बि जीअं तव्हां चयो न इहे केतिरनि हज़ारनि में कंप्यूटर वरितो ऐं केतिरे में कपाए छॾियो त मुंहिंजो बि इहो हाल थिए जा कंप्यूटर जेके हुआ उहे तमामु मामूली रक़म में साईं हाणे तव्हां अलकातिब वारनि जो तव्हांखे मोकिलियो सिस्टम जी त हीउ चेक कयो पोइ तव्हांखे कंप्यूटर नेट मिलियो हूंदो कंप्यूटर मूं पाण ख़रीद कयो हा पोइ छा थियो साईं पोइ उन्हनि खे मोकिलियुमि पर हू इंट्रस्टेड इन में बि हुआ त भई हीअ इन जी मार्केटिंग थी असांखे हिते जॾहिं मां हिन डिस्ट्रीब्यूटर सां मिलियुसि हिननि मूंखे ॿुधायोसीं असां जॾहिं बि माण्हुनि सां ॻाल्हाईंदा आहियूं इन बारे में
असां उन्हनि खे पंहिंजी यानी सिंसियरिटी ऐं पंहिंजे सचे हुजण जो यकीन ईअं ॾियारींदा आहियूं असां उन्हनि खे चवंदा आहियूं त असां अंडर राइट करण लाइ तयारु आहियूं त हेतिरा पैकेज तव्हांजा खपंदा कम अज़ कम असां एतिरा पैकेज उन्हनि खां वठी छॾींदा पोइ चवंदा आहियूं इन खां वधीक खता तव्हांजा घटि खता तव्हांजूं एक्सपेक्टेशन्स पूरी थियूं न हाणे हिननि खे कीअं चवां मूं वटि इहा हालत हुजे हिकिड़े पैकेज वठनि मूं वटि कान हुजे मां हिननि खे कीअं चवां त सिंध में घणा पैकेज खपंदा ऐं मूंखे ख़बर हुई त हिते खपंदा कोन एतिरा केरु वठंदो इहे पैकेज सिंधी जेका मूं ठाही आहे उहा हले पई थी हीअ जेका आहे उनखे पार्शियल थोरो एडवांटेज ॾींदी एॾो एडवांटेज त कोन ॾींदो वाई वुड पीपल बाय इट उहो ईअं फिज़ल आउट थी वियो इहो मामिलो ठीकु आहे न साईं त इहा ॻाल्हि आहे 1991 जी 91 में इहो मामिलो फिज़ल आउट थी वियो उन खां पोइ मुंहिंजो इंट्रस्ट बि त की मां हिते ॾेई वियुसि हिकिड़ो दोस्त हो तारिक साहिबु जेको पंहिंजो तारिक साहिबु न कामरान शेख तव्हां पतो न आहे उहो कंप्यूटर जे बिज़नेस में हो अज़ीज़ शेख जो पुटु अज़ीज़ शेख जो न तारिक शेख जो पुटु हीअ पंहिंजो अब्दुल मजीद सिंधी तारिक हा ठीकु आहे अब्दुल मजीद सिंधी साहिब पोटो सम्झो उनखे मां ॾेई वियुसि उन साल खां पोइ मूंखे ॿुधायो साईं तव्हांजो हिकु ॿ पैकेज खतो उन खां पोइ हाणे मार्केट में आम मिले थो पियो मां उनखे ॾेई वियुसि त तव्हां महिरबानी करे इहो खपाइजो मां तव्हांखे ट्रस्ट कयां थो तव्हां पंहिंजो डिसेंट फैमिली में आहियो तव्हां उमेद इनखे न करो इनखे खपायो मां तव्हांखे ट्रस्ट कयां थो जेतिरा पैसा अचनि मूंखे मोकिले ॾिजो भाई ठीकु आहे जेको सो उन साल खनि खां पोइ मूंखे फ़ोन कई हीअ हेतिरा हिकु या ॿ पैकेज खतो अदरवाइज़ तव्हांजी मार्केट में अवेलेबल थी वई आहे फ्री ऑफ कास्ट अवेलेबल थी वई आहे केरु माण्हू वठंदो वठे त कोई कोन थो मुंहिंजो ठीकु आहे ख़ैर आहे त ईअं उहो मामिलो बि हिते ख़तमु थी वियो त मां लास्ट इंट्रस्ट हिकिड़ो थींदो आहे न त हाणे हिनखे मूं चयो हिकिड़ी शइ मूं ठाहे छॾी आहे हाणे इन में ॿी का पेशरफ़्त अचणी कान्हे हाणे मां वञी उते इन जी मार्केटिंग वग़ैरह ख़ुदि करे कोन थो सघां त मां हाणे छा आहे मूं हिन में ॾेई ॾिनो हाणे अचो तव्हां हिकु ॿ दफ़ो ज़िक्र कयो त अयाज़ शाह साहिब जो जॾहिं मां सऊदी अरब में मूंखे ऑफर मिली त तव्हां अचो हिते तव्हांखे जॉब मिली हालांकि मुंहिंजी हुते रेजिडेंसी वग़ैरह अमेरिका में थी वई हुई पर मूंखे अमेरिका में को जॉब अहिड़ो कोन पियो मिलियो जेको मुंहिंजी क्वालिफिकेशन सां तो हिते मूंखे हिकिड़ो जॉब मिलियो त तव्हां ग्रुप इंटरनल ऑडिटर थियो ग्रुप ऑफ कंपनीज़ लाइ तव्हां इंटरनल ऑडिटिंग जो कमु कयो अचो हिते तो उहो मां वियुसि तक़रीबन 2.5 साल खनि मां 2.5-3 साल सऊदी अरब रहियुसि इन सिलसिले 93 खां 96 ताईं हाणे इहो ई पीरियड हो जॾहिं अयाज़ शाह साहिबु 95 विंडोज़ अची वई हुई ऐं 95 विंडोज़ जेका हुई उहा तमामु हिकिड़ी रोबस्ट क़िस्म जो ऑपरेटिंग सिस्टम हो कंपेयर जेकी पुराणी विंडोज़ हुयूं ऐं उन में अयाज़ शाह साहिबु चयो त छो न हाणे मैकिनटॉश कंप्यूटर्स जेके आहिनि उहे महांगा बि थी विया आहिनि मिलनि ऑब्सोलीट थींदा था वञनि छो न कलेक्शन आणिजे शिफ्ट कजे पोर्ट कजे हिननि ते इहा कोशिशि अयाज़ शाह का मुलाक़ात कान हुई न हुन मूंसां राब्तो कयो हुन छा कयो तेसि ताईं ख़बर त पइजी वई त इहो सॼो सिस्टम कीअं सेटअप थियो आहे कहिड़े नमूने कयो वियो आहे हुन एग्ज़ैक्टली उहा ई शइ जेका मूं कई हुई उहा शइ हुन ते आंदी हिन में IBM कंप्यूटर्स में हुन सिर्फ़ु हिकिड़ो कमु कयो जेको मूं न कयो हो ऐं हुन डिफरेंट कयो उहो ईअं कयईं जो मूं हिकिड़ी सॉफ्टवेयर जे ज़रिए जेको कीबोर्ड आहे उनखे मॉडिफाए करे छॾियो हाणे कीबोर्ड में मूंखे ज़रूरत इहा हुई त जेकॾहिं हिकिड़ी की दॿाइजे त हिकिड़ी की जे बजाए कंप्यूटर ऑटोमेटिकली 2 की दॿाए छॾे मसलन ख़ाली हे ऐं उन जे हेठां नुक़्ता ñe जा चे जा छे जा या खे जा विझणा आहिनि उहे पाण ई नुक़्ता खणी हणी छॾे हाणे इन लाइ 2 कीज़ दॿाइण जी ज़रूरत न पवे छाकाणि ऐं कहिड़े खे लाइ जेको आहे खे जी की आहे उहा दॿाइबी त पाण ई हू सॉफ्टवेयर जेका आहे हे ठाहे ऐं खे जो नुक़्तो खणी उहो उनजे मथां लॻाए छॾींदो
जॾहिं 2 कीज़ दॿी वेंदियूं ऑटोमेटिकली, पर ऑपरेटर खे हिकिड़ी की दॿाइणी पवंदी, कंप्यूटर पंहिंजे लेखे 2 कीज़ दॿाए छॾींदो। इहो हो मुंहिंजो सॉल्यूशन। अयाज़ शाह साहिबु छा कयो जो इन खे बजाए सॉफ्टवेयर जे उनखे हार्डवेयर में इम्बेड करे छॾी। हुन कीबोर्ड ठाराए अहिड़ा जंहिंमें उहे 2 कीज़ थियनि ऐं उन लाइ हुन कंट्रोल की जेका आहे उहा उन में करे छॾी। ॼाण पाण कंप्यूटर इंजीनियर हो ऐं ही वॉज़ वेरी इंटेलिजेंट मैन, ऐं हुन चयो त इहो त तमामु बहितरु सॉल्यूशन आहे। हाणे इन में फ़ाइदो इहो थींदो त चोरी कान थी सघंदी, सम्झो था न, इहा शइ चोरी न थी सघंदी, छाकाणि त हाणे इहो हार्डवेयर में बिल्ट इन आहे। माना जंहिं माण्हू खे सिंधी कंप्यूटर इस्तेमालु करिणो हूंदो उनखे कीबोर्ड ख़रीद करिणो पवंदो, इहो जेको असां ठाहियूं था। नतीजो इहो निकितो त हुन जेका सॉल्यूशन ठाहियो उहो सॉल्यूशन मार्केट में चोरी न पई थी सघे, ऐं हुन उनजी मार्केटिंग सही नमूने सां कई। ऑफिस बि हिते ई खोली हुई, इहा ई ऑफिस आहे एग्ज़ैक्टली, मां बाद में इहा ॾिठी आहे, तेसि ताईं मुंहिंजी मुलाक़ात आहे। उहे साईं अयाज़ शाह साहिबु ॾाढो एग्ज़ैक्टली सेम सॉल्यूशन प्रैक्टिकली 19-20 जो फ़र्क़ु हूंदो जेको मूं कयो, उहो ई फॉन्ट बि उहे ई रखियईं, हर का शइ उहा रखियईं, हू कीबोर्ड वारो सॉल्यूशन बि साॻियो रखियईं, बजाए सॉफ्टवेयर जे उनखे हार्डवेयर में लिंक करे छॾियईं ताकी उहो सेफ गार्ड थी वञे, तालो हणी छॾे, हा, चोरी न थी सघे। सो इहो फस्ट क्लास सॉल्यूशन थी वियो। अख़बार वारनि सां कॉन्टेक्ट कई ऐं हुन अख़बार वारनि सां पाण डायरेक्ट वास्तो रखियो, ईअं न रखियो मूं ऑफिसर माण्हू हो, ऑफिसर माण्हू खे हवा बि दिमाग़ में कुझु ज़्यादा थिए थी। हिलाल पाकिस्तान खे न अवामी आवाज़ खे मूं खपायो, अवामी आवाज़ पहिरीं अख़बार हुई जेका पूरी पूरी कंप्यूटर ते निकिती। अवामी आवाज़ वारनि खे खपायो मूं सिस्टम, ऐं हिन जे थ्रू ई खपायो। उन्हनि 4 वरिता मैकिनटॉश, 4 वरितऊं प्रिंटर ऐं उहो शुरू कयो। मां हिकिड़ो ॾींहुं बि अवामी आवाज़ जी ऑफिस में कोन वञी ॾिठो त कीअं थो कमु थिए। उन्हनि पाण कमु शुरू कयो, पाण सेटअप कयो, कमु सवलो हो, उन में ॾुखियाई का हुई कान, ऐं बाक़ी हेल्प डिस्ट्रीब्यूटर। पर अयाज़ शाह साहिबु ईअं न कयो। अयाज़ शाह साहिबु पंहिंजो पूरो कंट्रोल रखियो इन शइ ते, ऐं अख़बारुनि खे इहो सिस्टम सेल कयईं ऐं अख़बारुनि ते कंट्रोल रखियईं। नतीजो इहो थियो त कंप्लीटली इहे अख़बारूं जेके हुयूं उनजे पंहिंजो कंट्रोल अंडर आहियूं। पोइ मां हिते आयुसि, हिकिड़ो ॿियो पाकिस्तान कॉन्टेक्ट मिलियो, ॾाढी कचहरी थी, ॾाढो ॿुधायईं तव्हां तमामु ज़बरदस्तु कमु कयो आहे, उहो ई कमु हिते आंदो आहे। पर हिन नमूने हिन सॼो मूंखे ॿुधायो, ही का हिन ॻाल्हि मूंसां पंहिंजो कान इहा रखी त मूं हीअं न कयो आहे, हीअं कयो आहे, अहिड़े नमूने सॼो कंप्लीटली ॿुधायईं ऐं ॾाढो दोस्ताना नमूने में ॻाल्हि ॿोल थी वई। हाणे साईं अचो मुंहिंजी सर्विस वारी ॻाल्हि ते, त मुंहिंजी 5 सालनि जी मोकल ख़तमु थी त मूं वरी ॿिया 2 साल अप्लाई कया। 8 साल मां मोकल ते रहियुसि, ऐं मोकल ते रहण जो सबबु इहो हो त मूं त रिज़ाइन करणु पियो चाहियो, पर वालिद साहिबु अलाह साईं खे जन्नत नसीब कयो, उहे इन जे हक़ में न हुआ। हू चाहींदा हुआ मां रिज़ाइन न कयां। उनजे पोयां मुंहिंजे ख़्याल में जेके 2 सबबु हुआ उहे इहे हुआ। हिकिड़ो त उन्हनि खे त भई हिन नौकिरी कई आहे, हाणे इन नौकिरी जो बेनिफिट त हुजे, ऐं ॿियो जेको सबबु हो उहो इहो हो त उनखे इहो हो त हीअ लिंक जेका आहे नौकिरी सां, इहा हिन जे वापसि पाकिस्तान अचण जो सबबु बणिजी सघे थी। मूंसां ॾाढो प्यारो हो ऐं तमामु घणो मूंसां प्यारो हो, ऐं उनखे इहा ॻाल्हि हमेशह हूंदी त मुंहिंजो प्यारो तरीन पुटु जेको आहे उहो वञी परदेस वसायो अथई। हालांकि मां वियो हुउसि खां इजाज़त वठी, ईअं न आहे त मां पंहिंजे लेखे संदसि ब्लेसिंग सां वियो हुउसि, तव्हां इजाज़त ॾींदो त वेंदुसि, ईअं न वेंदुसि। इजाज़त ॾिनी हुयूं, उनजी इजाज़त सां वियो हुउसि, पर संदि दिलि जेका हुई उहा इहा ई हुई। तंहिं करे मूंखे चवंदा त मोकल इहा पंहिंजो रिज़ाइन न कर, मोकल ते चई 5 साल हिकिड़ी मोकल कई, 3 साल ॿी मोकल कई, 8 साल मूं मोकल कई। अॻी जेका मोकल कई 4 साल उहा जुदाई, 12 साल मां मोकल ते रहियुसि। प्रैक्टिकल में जेको डिपार्टमेंट सां वास्तो ई कोन हो। जॾहिं 8 साल मोकल ख़तमु थी त 1998 में मूंखे चयो तुंहिंजी मोकल हाणे ख़तमु थी वई आहे, हाणे अची जॉइन कर, असां तोखे नीपा में ट्रेनिंग में था मोकिलियूं, चवण त तुंहिंजो नेक्स्ट प्रमोशन थी कोन सघंदो जेसिताईं नीपा जी ट्रेनिंग न कंदे,
इहा त हिकिड़ी क्वालिफिकेशन हुई, ॿी त मूंखे ख़बर कान हुई तॾहिं त भई उन लाइ बि हिकिड़ी क्वालिफाइंग सर्विस खपे जेका मुंहिंजे अञा कान हुई ग्रेड 20 में प्रमोशन लाइ। त हिननि चयो तूं अचु ऐं अची जॉइन कर। मूं चयो न मूंखे अञा मोकल खपे। चयो हाणे मोकल वधीक कान मिलंदी ऐं उनखां अॻु में पंहिंजो मज़हर हक़ सिद्दीकी साहब चीफ सेक्रेटरी शायदि फेडरल गवर्नमेंट में, उनखे मूं चयो एस्टेब्लिशमेंट सेक्रेटरी हो, उन मूंखे पंहिंजो आख़िरी जेके 3 साल या 5 साल उन वधाए ॾिना। सो हाणे जॾहिं थियो इहो मैटर, उन चयो हाणे काफ़ी थी वियो आहे, हाणे तव्हां डिसाइड कयो भई नौकिरी करणु था चाहियो अची कयो, नथा करणु चाहियो तव्हां रिज़ाइन कयो, बाक़ी हाणे वधीक मोकल जेका आहे कान थींदी। अॻी मोकल बि जेका मूं वरिती 3-4 ॾींहं जी फॉर्मली जॉइन कयमि, पोइ वरी हिन वधाए ॾिनी। साईं ईअं 98 में मजबूरन मां, हाणे ॾिसो त कुदरत जेका आहे न कीअं थी कमु कराए। 98 में मुंहिंजी वापसि अचण जी बिल्कुलु मर्ज़ी कान्हे, मूं मोकल एक्सटेंड पे कराइणु चाहिई ऐं जेकॾहिं वस पुॼा त 98 में ईंदे ई मां रिज़ाइन करे वापसि हलियो वञा, पर कुदरत खे कुझु ॿियो मंज़ूर हो। 98 में अची मूं नीपा जॉइन कई, 2-3 महीना नीपा कयुमि, उहो सुठो ई एक्सपीरियंस रहियो। 98 जे आख़िर में नीपा ख़तमु कयुमि त वरी हिननि खां मोकल वरितुमि त महीनो खनि मोकल ॾियो त ॿारनि ॾे वञा, उन्हनि खे वठी अचां ऐं पोइ अची जॉइन कयां। उहो मोकल वरितुमि। 99 जे शुरू में अची मूं वापसि आफ्टर 8 years अची मूं इनकम टैक्स सर्विस दुबारा जॉइन कई। हाणे से 98 में जो अची जॉइन कयुमि त वालिद साहिबु ॾिठो त हिन जो गुज़ारो ई कोन थो थिए। अॻु में त जीअं तीअं करे कंदो हो, हाणे त पुटनि खां पैसा घुराए थो। मुंहिंजा पुट 2 नौकिरी कंदा हुआ हुते, उन्हनि खां पैसा घुराईंदो हुउसि। उहे छा आहिनि साईं हुते? उहे हिन में ऑटो डीलरशिप्स में मैनेजर हुआ, 2 हिकु फाइनेंस मैनेजर हुआ। उतां उन्हनि खे चङी इनकम पंहिंजो थींदी हुई। उते रहंदो हुयुसि त इहो सॼो ख़र्चु वग़ैरह पुटनि ते हूंदो। मां त कंप्लीटली 96 खां पोइ जॾहिं उहा ख़तमु थी सऊदी अरब वारी नौकिरी, त मां त कंप्लीटली रिटायर्ड लाइफ। विच में मूं कोशिशि कई त स्टॉक ट्रेडिंग वग़ैरह कयां, पोइ उहा बि छॾे ॾिनमि। मूं चयो मुंहिंजा ख़र्चा आहिनि कोन, मां हाणे छाजे लाइ नौकिरी कयां। ज़ाल मुड़ुसु आहियूं, असां आराम सां, ॿिजी नंढी धीउ आहे, पुटु आहे, उनजी पढ़ाई पे हलंदी, 2 पुट कमु कनि था, असां आराम सां वेठा आहियूं। उहो 2 पुट घर जो ख़र्चु हलाईंदा। जॾहिं आयासीं हिते त उन्हनि खे चयमि पुटु मूं वटि पैसो आहे कोन, पोइ उहे उतां पैसा मोकिलींदा हुआ, अलाए हाणे यादि नथो, $1000 या केतिरो मोकिलींदा हुआ, जेको उन ज़माने में तमामु सुठो ठीकु ठाकु पैसो हो। उन सां असां हितां घर जो ख़र्चु हलाईंदा हुआसीं। उहा जेका बि पघार थोरी घणी हूंदी। त बाबा जॾहिं ॾिठो त पंहिंजो ही मज़ो हिनखे नथो अचे, मथां वरी साईं मार्शल लॻी वई। मार्शल लॻी वई त पोइ साईं आर्मी वारनि जी तव्हांखे ख़बर आहे, उहे पंहिंजी मनमानियूं कंदा, फ़ोनूं कनि, हीअं कयो, हीअं कयो। हाणे मूं अॻे ई नौकिरी छॾे ॾिनी, मथां वरी इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधण, त मूंखे त बिल्कुलु ॾाढी ॾुखी ॻाल्हि पई लॻी। मुशरफ़ जे दौर में इहा थी। ज़ियाउल हक़ जे दौर में कान थी मूंसां, पर मुशरफ़ जे दौर में मूं इहो फील कयो। छाकाणि मां हिते AC हेडक्वाटर हुउसि रीजनल कमिशनर सां गॾु। उते पोइ इहे फ़ोनूं अचनि, इहे अचनि, मां उन्हनि में दिक थी वियो। भई इंस्पेक्टर्स जी हिननि जी पंहिंजो आहे सिलेक्शन आहे, त जेके डिपार्टमेंट जा माण्हू आहे उन्हनि खे त मां जवाबु ॾेई छॾींदो त बाबा हीअ असां मेरिट ते था कयूं, असां हिन में कंहिं बि क़िस्म जी सिफ़ारिश कोन ॿुधंदासीं। त आर्मी वारा वरी फ़ोन करे पंहिंजियूं सिफ़ारिशूं कनि। उहा ॻाल्हि मूंखे ॾाढी ॾुखी लॻंदी। मूं बाबा सां ॻाल्हि कई, मूं चयो न मुंहिंजो हिते गुज़ारो थो थिए, मथां हीअ पंहिंजो आहिनि कंडीशन्स, प्रमोशन मुंहिंजो थिए कोन थो अञा ताईं, छाकाणि त पंहिंजो मुंहिंजी क्वालिफाइंग सर्विस कान थी आहे, त मुंहिंजे लाइ त मज़ो कोन्हे। पोइ बाबा साईं चयो त ठीकु आहे तूं बेशक इस्तीफ़ा ॾे। साईं ईअं 99 जे आख़िर में बाबा जीअं ई चयो, मूं देरि ई कान कई, 2 ॾींहंनि में इस्तीफ़ा ठाहे मूं मोकिले ॾींदो। बाबा मूंखे इस्तीफ़ा ॾियो। चयूं त उखे बेनिफिट्स वग़ैरह त मिलंदा कोन रिटायरमेंट वारा। मूं चयो मां 5 साल हाणे कोन इंतज़ारु कंदुसि त रिटायरमेंट जा बेनिफिट्स मिलनि, मूंखे न खपनि बेनिफिट्स, मूंखे तव्हां फ़ारिग़ कयो त मां वञा। साईं ईअं मां हाणे इन दौरान मुंहिंजी अयास सां वधीक मुलाक़ातूं थियूं। इन दौरान ई मां हिन ऑफिस में आयुसि 1-2 भेरो, ऐं जे हिन कमु सॼो मूंखे ॾेखारियो, हीअं कमु था कयूं, हीअं आहे सेटलमेंट, हीअं आहिनि, हीअ शयूं असां कयूं पिया, हीअ कयूं पिया, सॼो मूंखे ॿुधाईं।
इन दौरान ई अयाज शाह मूंखे चयो, जंहिंजी मूंखे ख़बर कान हुई तेसि ताईं, त साईं हाणे पंहिंजो 16 बिट कंप्यूटर अची विया आहिनि, हाणे यूनिवर्सल कोड अची विया यूनिकोड जे नाले सां, उन में त सिंधी अची सघे थी। सो मां उन में ॾाढी कोशिशि करे चुको आहियां त उनखे सिंधी खे उन में सेट कजे, पर मूंखां सेट नथी थिए। ऐं इहो कमु तव्हां खां अलावा ॿियो को माण्हू करे कोन थो सघे। तव्हां महिरबानी करे इन कम में हथु विझो। ऐं हाणे एतिरनि सालनि खां पोइ 91 खां पोइ जो 9 सालनि खां पोइ मूंखे अयाज शाह हक़ीक़त ई आहे उन आमादा कयो, इन कम में तव्हां हथु विझो। वरना मां त टोटली आई हैड गिवन इट अप। मूं चयो हाणे कमु थी वियो आहे हिन कम जी, अयाज शाह कयो आहे कमु इहो विंडोज़ ते, हाणे इन कम खे रिपीट करण जी त ज़रूरत ई कान्हे। मां इनखे छाजे लाइ कयां जेको हिन कयो आहे, इनखे ज़रूरत कान्हे, ॿियो को कमु आहे कोन मुंहिंजे करण लाइ, त मां हाणे हिन में छा थो करे सघां। अयाज शाह मूंखे चयो अथई हिनखे बाक़ाइदे यूनिकोड ते आणियो, इहो कमु तव्हां था करे सघो। ठीकु आहे, मूंखे ॿुधाए छा आहे करिणो। हिन मूंखे सॼो हिते ब्रीफ कयो अथई, हीउ कमु हिन नमूने करण जी मूं कोशिशि कई आहे, मूंखां थिए नथो, आई कैन नॉट हैंडल इट, ऐं तव्हां इनखे कयोसि। पोइ मां अमेरिका में को कंप्यूटर वरितो हो पुराणो, उहो उतां खणी आयो हुउसि मैकिनटॉश, उन ते कोशिशि कयमि, पर मूंखे बि उहो सम्झ में कोन आयो, टाइम बि घटि हो। पोइ मूं अयाज शाह खे चयो त मां अमेरिका वेंदुसि, उते वञी इनखे ॾिसंदुसि। पोइ 2000 में मां वापसि अमेरिका हितां इस्तीफ़ा ॾेई वियुसि, त वापसि अमेरिका वियुसि, हितां वाइंड अप करे। ॿार त अॻु में ई उते हुआ, इस्टेब्लिशमेंट उते ई, ॿारनि घर वठी छॾियो, उते रहंदा हुआ। मां बि हितां वाइंड अप करे ऐं वापसि अमेरिका पहुतुसि। ऐं ईअं सिंधी कंप्यूटिंग जो ॿियो दौरु शुरू थियो, जीअं नई सदी शुरू थी न, उन सां गॾु इहो ॿियो दौरु शुरू थियो ऐं अजीब नमूने सां शुरू थियो। यानी जेको कमु मां छॾे ॾिनो हो, ॾिसो त 98 में मुंहिंजी सर्विस ख़तमु थी, मोकल ख़तमु थी थिए, मजबूरन मूंखे अचिणो थो पए, हिते अची अयाज शाह सां मुलाक़ातूं थियनि थियूं। उहो शख़्स मूंखे चवे थो जी तव्हां हिन कम में हथु विझो ऐं इहो कमु तव्हां करे सघो था, ॿियो को माण्हू इहो कमु करे कोन थो सघे, छाकाणि उन्हनि खे इहा ॼाण कान्हे हिन कम जी। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी मिलूं था, असां सां गॾु रहिजो। असांजूं ॻाल्हियूं हाणे साईं जे कंप्यूटर जो ॿियो जनमु जेको आहे उन ते ॻाल्हाईंदासीं।